गर्मियुनि में घणनि माण्हुनि जो चहिरो एतिरो सणबो रहंदो आहे जो रोड रस्तनि ते उथंदड़ धूड़ संदनि चहिरनि ते ॼमण शुरू थी वेंदी आहे। गर्मी में आयली चहिरे मां जिंद छॾाइण चाहियो था त चांहि जी पती जो फेशियल करियो। घर वेठे चहिरे जे मसइलनि खे हल करियो। चांहि जी पती आम तौर ते माण्हू रुगो चांहि ठाहिण लाइ इस्तेमालु कनि था ऐं चांहि ठाहिण खां पोइ जेका पती बचे थी उनखे उछलायो वेंदो आहे। यकीनन अव्हां बि ईअं ई कंदा हूंदा। अव्हां इहो कॾहिं न सोचियो हूंदो त इहा पती बि अव्हां लाइ केतिरा फ़ाइदा रखे थी। अॼु असां अव्हांखे ॿुधायूं था त चांहि जी पती मां फेशियल कीअं कजे। हिकु चमचो चांहि जी पती खे हिकु चमचे गुलाब जे अर्क में विझी हिकु चमचो खंड सां मिलायो ऐं कुझु देर लाइ रखी छॾियो। कुझु देर बाद इहा पेस्ट चहिरे ते लॻायो ऐं सुठे नमूने पेस्ट खे चहिरे ते महिटियो। पोइ इन खे कपह जी मदद सां साफ़ करियो ऐं हिकु चमचो चांहि जी पती खे पाणी में भिॼाए छॾियो। इन पाणी में थोरो लूणु विझो ऐं पोइ इन ई पाणी सां चहिरे खे धोई छॾियो। हिकु चमचो ॾही में चांहि जी पती खे मिक्स करियो ऐं चहिरे ते इहा पेस्ट 10 मिंटनि लाइ लॻाए छॾियो। बाद में सादे पाणी सां चहिरो धोई वठो। अव्हां ॾिठो त चांहि जी पती सां फेशियल कीअं कजे थो। इहो फेशियल जेकॾहिं अव्हां रोज़ानो कंदा त अव्हांखे जल्दी इन जा असर नज़र अचण शुरू थी वेंदा। हिन फेशियल सां अव्हांजे चहिरे ते वाधू तेल कंट्रोल में अची वेंदो। इहो चहिरे ते मौजूद दाग ऐं घुंज ख़तम करण जो सभ खां बहितरीन तरीक़ो आहे। चांहि में फोलिक एसिड, बीटा कैरोटीन, अल्फा कैरोटीन, विटामिन B6, B12, B9 ऐं अमाइनो एसिटिक थाइमन हूंदा आहिनि जेके जिल्द खे थधाण फराहम करण सां गॾोगॾु चहिरे जी खल ते मौजूद धूड़ खे छिके ॿाहिरि कढंदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो हिन सां अव्हांजो चहिरो ताज़ो थी वेंदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk